दुख नाशन विघ्न हरो। नमो गवर्जा नमो वाक्यपत नमो सरस्वती तो शरणम्। ओंकार परमात्मा परवोरो परंग कुछ रेख नहीं। अंडज जेरज से तजत भुज जल थल व्यापक एक तू ही। प्रभु अनंत का रूप न कोई, नेत नेत जस वेद कहे। साध संगत कर मुकत प्रापत लोक सुखी परलोक लहे। पवन आहारी जोग साधना, जत कहावे ध्यान धरे। हर की कथा समान न होवे, साध संगत करनी चुतरे। साध संगत कर अमर भय हैं, साध संगत कर मुक्त भय। साध संगत कर शेष नाग जिम, पण पण धरती धार लय। प्रेम सहित नित हर गुण गावे, मगन होत नित हरि जस शरणम। खुले पुराण कथा हरि होवे, कोट मुकत ताके शरणम। जिस मंदिर में कथा होत है, वैकुंठ धाम सोई कहिए। आदि व्याधि उपाधि जाएगा, जो मांगे सो फल लहिए। तीरथ कोट कोट सुर पूजा, हर की कथा जहाँ करणम। दासन दास प्रभु तेरो जस गावे, वक्ता श्रोता तो शरणम। संगत बोलना सब श्री हरि वाहिगुरु। अधम उदाहरण वाहिगुरु। हरि रस निर्मल वाहिगुरु। पापी तारण वाहिगुरु। निर्मल वाहिगुरु। सुंदर वाहिगुरु। संगत बोलना सत श्री हरि वाहिगुरु। ओम कृष्णाय वासुदेवाय, हरिये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय, गोविंदाय नमो नमः। सोन कन को श्री सूत जी, कहत कथा शुभ सोए। हरि सत भामा कौ कहे, आगे जैसी होए। सियापत रामचंद्र की जय, उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय। सोनकन के सूत जी महाराज, सतभामा के श्री कृष्ण भगवान ये कथा बधाइया। सूत जी महाराज चरणता अगति ध्यान दे कथा श्रवण कयो। सुन प्रिय मेरी आगे भयो, वैकुंठ गुरु सेवक जब गयो। वैकुंठ में जड़ी गुरु ऐं शिष्य पहुंचा, पाछे जो कन्या तेरे दो,
सोच करत मन मह बहु सो। हेॾे माता ऐं उन जी न्याणी ॿई मन में सोच करण लॻियूं। तिन की समाचार नह पाई, रुदन करत मन अत पछताई। केॾा ॾींहं जॾहिं पति ऐं न्याणे जी समाचार ॿिन्ही ख़बर न मिली त अचानक उन्हनि जे दिलि में हिकु ॾींहुं ॾाढी यादि थी ऐं उन करे रोअण लॻियो। गुणवंती बिहबल भई, बहुत दिवस गए बीत। गुणवंती व्याकुल थी करे चवण लॻी त केतिरा ॾींहं थी विया आहिनि। दोनों हम कौं तज गए, क्या बसियो उन चीत। मुंहिंजो पिता ऐं मुंहिंजो पति ॿई असांखे छॾे करे हली विया आहिनि। उकत करे तब मन मों कहे, बहु दिन गए बन मृतक गहे। जॾहिं माण्हूअ खे अनेक अनेक ख़्याल ईंदा आहिनि त ख़्यालनि जी वीचारधारा पोइ नेगेटिव थींदी आहे, पॉजिटिव घणो करे न थींदी आहे। सुठी सोच कंहिंजी कंहिंजी हूंदी आहे, न त उल्टी वीचारधारा असां इंसाननि जो ख़्याल ईअं हूंदो आहे कि वीचारधारा हमेशह ग़लति दिशा ॾे वेंदी आहे, उल्टो ई हलंदो आहे दिमाग़। ॿई ॼणियूं सोचींदे सोचींदे ईअं सोचणु लॻियूं कि शायदि केतिरा ॾींहं थी विया आहिनि, उहे मृतक त न थी विया, उहे उन्हनि जी मृत्यु त न थी वई, कुझु थी त न वियो ग़लति, कुझु गड़बड़ त न थियो। हा, अति विरलाप करत दो नारी, भई खीन बहु दीन दुखारी। अति विरलाप करण लॻियूं, ॿई दीन दुखारी, ॿई नारियूं, नारी स्त्री शरीर त उअं ई कोमल, दिलि बि कोमल भॻवानु ठाही आहे। स्त्री भॻवानु एॾी कोमल ठाही आहे कि उनखे थोरो बि दुख अचे त उहो सहन न थींदो आहे। त ॿई रोअण लॻियूं। रोवत अति मूर्छा भई, परी धरन अकुलाए। मूर्छा थी करे रोअण लॻियूं, वरी जीअं होश अचे वरी रोअण लॻियूं, वरी बेहोश पियूं थी वञनि। कहत अवर निकसै अवर, खिन खिन बहु दुख पाए। अच्छा, दुख में छा थींदो आहे कि माण्हू चवणु हिकिड़ी ॻाल्हि चाहींदो आहे, मुख मां ॿी निकिरंदी आहे। जॾहिं दिमाग़ ते दिलि ते पंहिंजो वसु न हूंदो आहे त पोइ ज़बान ते बि वसु न थींदो आहे, पोइ वाणी बि हिक जी ॿी थी वेंदी आहे। चवणु हिकिड़ी ॻाल्हि पई चाहिनि, निकिरे ॿी पई। हा स्वामी हा पिता कह रोए बखान है। हे स्वामी, हे पिता, पति ऐं पिता खे यादि करे रोअण लॻी गुणवंती। हम अनाथ तुम बिना कवन को जान है। हाणे असां अनाथनि जी तव्हां खां बिना केरु सुध लहंदो। पत बिन दृग जीवन जो हमरा हो वही। पतीअ खां बिना त जीवन कहिड़ो आहे। कर विरलाप गुणवंती अत दुख रो वही। विरलाप करे गुणवंती दुखी थी रोअण लॻी। तुम बिन भोजन वस्त्र कवन हम देव है। तव्हां खां बिना असांखे भोजन केरु ॾींदो, वस्त्र केरु ॾींदो। हम अनाथ की अवर कवन सुध लेव है। केरु असांजी सुध लहंदो। हत भय हमरे भाग करम काहूं गरे। शायदि असांजा भाग्य जेके आहिनि उहे हाणे ख़तम थी विया आहिनि। मैं जाऊं केह शरण कवन रक्षा करे। कंहिंजी शरण वञूं, केरु असांजी रक्षा कंदो। सगल सामग्री गिरह होती वेची जाए बाजारे। जेका बि सामग्री, जेको बि सामान उन्हनि जे घर में उहो सभु विकिणी छॾियऊं। क्रिया पिता पत की करी शास्त्र वच चित धारे। पंहिंजे पति ऐं पंहिंजे पिता जी क्रिया कयूं। क्रियाक्रम जेको थींदो आहे उन में जेको विधि विधान आहे, जेको कर्म कांड आहे, दान पुण्य आहे, उहो सभु कयूं।
पुन उठया प्रण मन मह आन्यो हरि सिमरन उत्तम कर जान्यो। उन खां पोइ उन्हनि खे ख़्यालु आयो जॾहिं कोई रस्तो नज़र न ईंदो आहे इंसान खे, पोइ आख़िरीअ में भॻवान जी यादि ईंदी आहे। तॾहिं चयूं कि हाणे जॾहिं कोई सहारो नाहे त छा कजे, पोइ भॻवान जी यादि ईंदी आहे कि हाणे हरि सिमरन ई उत्तम आहे, हरि सिमरन ई कजे। जब तुझसे न सुलझे तेरे उलझे हुए धंधे, हे इंसान जब तुझसे न सुलझे तेरे उलझे हुए धंधे, भगवान के इंसाफ पे सब छोड़ दे बंदे। वो खुद तेरी हर मुश्किलें आसान करेगा, वो खुद तेरी हर मुश्किलें आसान करेगा। जो तू नहीं कर पाया वो भगवान करेगा, भगवान करेगा। जेको तू न करे सघे उहो ई त भगवान कंदो। ऐं जॾहिं असां थकी पवंदा आहियूं बिल्कुलु चारो तरफ़ खां हारजी करे, पोइ असांखे यादि ईंदी आहे भगवान जी। हाणे हिननि खे भगवान जी यादि आई। इहा बि सुठी ॻाल्हि आहे कि अचे त सही, कंहिंखे त पोइ आख़िरीअ ताईं बि न ईंदी आहे, उहो पंहिंजे ई अहंकार में ख़तमु थी वेंदो आहे, पंहिंजे ई अहंकार में मरी वेंदो आहे। उनखे भॻवान जी ओट वठणु यादि ई न ईंदी आहे। जंहिंखे यादि अचे सुठी ॻाल्हि आहे, पर पहिरियों ई जेकर यादि अचे, हा। जो संपदा अपने गिर चीनी, सो हरि अर्थ दान सब कीनी। बाक़ी बि जेको बचियो हुयो घर में उहो दान करे छॾियो। प्रथमे देह हरि नाम पर, पाछे भोजन कीन। सभिनी खे भंडारो करे खारायो, उन खां पोइ पाण भोजन कयो। व्रत कार्तक एकादशी, हृदमय या प्रणलीन। कुदरती उहो महीनो कार्तिक जो हुयो, कार्तिक जा एकादशीअ जा उन्हनि विर्त रखिया। कार्तक मंजन को करे, गंगा के तट जाए। गंगा माता में वञी स्नान कंदियूं हुयूं। कार्तिक जो सॼो महीनो उन्हनि भॻवान जी भक्ति कई। दो व्रत प्रीतम कृष्ण के, कीन तिर्या चित लाए। ॾींहं राति भॻवान कृष्ण जो ध्यानु, ॾींहं राति भॻवान कृष्ण जो विर्त जो मतिलबु इहो हूंदो आहे, विर्त जो मतिलबु हूंदो आहे कि असांजी वृत्ति सॼो ॾींहुं भॻवान में हुजे। विर्त जो मतिलबु हूंदो आहे, इन करे असां बुख कढंदा आहियूं विर्त में, कि असांजो ध्यानु ॿिए कंहिं पासे न वञी करे बार बार भॻवान ॾे वञे। बार बार जंहिंजो विर्त रखियो आहे उन ॾे वञे। बार बार ॾिसंदा आहियो जेके विर्त रखंदा आहिनि उहे थोरी थोरी ॻाल्हि ते वीचारा ॿुधाईंदा अथव, न न न अॼु मूंखे 11 आहे, अॼु मूंखे 11 आहे, अॼु मूंखे 11 आहे। किथे बि वेंदा त उहे ज़रूरु उन्हनि खे बार बार यादि ईंदी आहे, सुठी ॻाल्हि आहे। यादि अचण सां ग़लती बि न थींदी आहे, न त माण्हू छा कंदो आहे ग़लतीअ में कुझु खाई छॾींदो आहे। त विर्त माने विर्ती, विर्त त रखियऊं पर बार बार कृष्ण जी यादि। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे हरे। जो नर कार्तक प्रात सदा उठ नाव है। साध संगत जी कार्तिक में अमृत वेले स्नान जेको करे तो, जो मन वांछा करे सुनिश्चय पाव है। मन वांछित उनके फल था मिलन। कार्तक भी खम 5 जो दीप जलाव है। जेको कार्तिक में दिया तो बारे, अंध घोर यम पंथ उजारा पाव है। उनके जम जे मार्ग में अंधकार नजर नथो अचे। कथा कार्तक सुने तुलसी बन सेव है। कार्तिक में जेको कथा तो ॿुधे तुलसी जे अॻियों तो अचे, दर्शन तो करे, सेवा तो करे। सो जन बप गोविंद सम निश्चय लेव है। वो गोविंद जे समान तो थी वञे। ईअं नथा चवनि कि देवता तो थी वञे या सुंदर तो थी वञे, चवनि था गोविंद जे समान तो थी वञे।
एडू भगवान की कृपा है कि भगवान जो जेको भक्ति करे तो वो भगवान उनखे पाण जहिड़ो ही बणाए छॾींदा आहिनि। भगवान उनखे पंहिंजो ही रूप बणाए छॾींदा आहिनि, पाण में ही मिलाए छॾींदा आहिनि। हा कहे कृष्ण सतभामा तो है सुनावहो। कृष्ण भगवान सतभामा के तो ॿुधाए आगे जैसी भई सकल समझावहो। हा गुणवंती मंजन निमत गई गंग के तीर। गंगा जे किनारे गुणवंती आई, पाप उतारन सुख करन उत्तम जाको नीर। सब पाप दूर करण वारो ऐं सब सुख ॾियण वारो गंगा माता जो जल आहे। गुणवंती बहुटुब की लई शीत व्याप्यो वेह बल भई। गंगा माता जो जल 1 साल 2 साल 3 साल रखो ख़राब न थींदो। तो माण्हू गंगा माता जो महत्व सम्झनि केॾो महत्व आहे। गंगा माता जो जल कॾहिं ख़राब न थींदो आहे। वॾा वॾा वैज्ञानिक उन ते अॼु ताईं विदेशनि में बि अनुसंधान करे रहिया आहिनि। भई हे भारतवासी नंदीअ खे माता कीअं था चवनि, गांइ खे माता था चवनि, नंदीअ खे माता था चवनि, सभिनि जो सत्कार अहिड़ो था कनि भॻवान जे बराबरि। ही आहिनि माण्हू कीअं हिंदुस्तान जा। उते विदेशनि में नंदीअ खे ख़ाली रिवर चवंदा आहिनि, रिवर, ऐं गांइ खे चवंदा आहिनि काऊ। ही अजीब माण्हू आहिनि भारतवासी। मैया था चवनि गंगा, नर्मदा मैया, यमुना मैया। छो भला ईअं छो? उन्हनि जांच कई कि असांजी नंदियूं जेके उन में त कोई पेर विझण बि पसंदि न कंदो। ऐं हीअ नंदीअ जो जल माण्हू पीअनि था, घर में रखनि था। वरी कोई बि अपवित्र काई सूतक तो थी तो उन में छंडो था हणनि त चवनि था इहो पवित्र थी वियो। एॾी गंगा माता पवित्र आहे, कोई आम पाणी न आहे। ये तो गंगा जल, तो गंगा जल अलॻि आहे। तॾहिं उन जे लाइ चयो वियो कि भाई मानो तुम्हें गंगा माहू ना मानो तो बहता पानी। मानो तुम्हें गंगा माहू ना मानो तो बहता पानी। जो स्वर्ग ने दी धरती को, जो स्वर्ग ने दी धरती को, मैं हूँ प्यार की वही निशानी। मानो तो मैं गंगा माहू ना मानो तो बहता पानी। छोकी हीअ नंदी आम नंदिन वांगुरु हितों जी पैदा थियल नाहे। जंहिं चरणनि ते निकसी सुरसरी, भगवान विष्णुअ जे चरणनि मां निकिती आहे। शंकर जटा समाई, वरी भगवान शिव शंकर उनखे मथे ते रखियो आहे। जटा शंकरी नाम परियो है, त्रिभुवन तारन आई। ही कोई मजाक थोड़ी आहे। असांजे देश में जेके भी शयूं अद्भुत आहिनि, मामूली न आहिनि। असां टिकेटूं ख़र्चे, पासपोर्ट ठाराए, वीज़ा वठी विदेशनि घुमण था वञूं, जबकि उहे विदेश वारा हिते घुमण ईंदा आहिनि, हिते ॾिसण ईंदा आहिनि। भई अहिड़ियूं शयूं हिते कीअं आहिनि? असांजे विदेशनि में त कोन्हनि। असांजे देश में त अहिड़ी काई नंदी आहे ई न जंहिंजो पाणी रख त ॿिए ॾींहं ताईं गंदगी फैलिजी वेंदी, कीड़ा पइजी वेंदा। हे त 1 साल कोई घर में रखे। अरे गंगा माता जो 1 दॿो कोई भरे चे 10 दॿनि में मिलाए छॾे पाणी में, तो 10 दॿा बि ख़राब न थींदा। अहिड़ी कोई विशेष ताक़त आहे उन में। अञा ताईं वैज्ञानिक खोज कनि था, उन ते हले तो रिसर्च, भई छा ताक़त आहे। त जंहिं चरणनि ते निकसी सुरसरी, भगवान जे चरणनि मां निकिती। शंकर भगवान उनखे संभालियो। छोकी गंगा माता चयो भागीरथ खे, जंहिं महिल मां हेठि लहंदमि त कंहिंखे बि ताक़त न आहे जेको मूंखे रोके सघे। मां हेठि लहंदमि त पाताल में हली वेंदमि सिधो।
त पोइ तुंहिंजी तपस्या करण जो फल ई न थियो, तूं धरतीअ ते रोके ई न सघंदे। भागीरथ चए थो मुंहिंजा जेके पितर आहिनि उन्हनि जूं हड्डियूं पयूं आहिनि उहे कीअं तरंदियूं, जॾहिं तूं ईंदीअ तॾहिं त। असांजा सभिनी जा पितर गंगा माता में तरिया आहिनि। ॿियनि जातियुनि वारा उन्हनि खे पूरींदा आहिनि धरतीअ में, ॿिया धर्म वारा उन्हनि खे धरतीअ में पूरींदा आहिनि। असांजो ई धर्म एॾो श्रेष्ठ आहे कि उनखे जलाए रख करे गंगा माता में विझी छॾींदा आहियूं त उन जो मोक्ष थी वेंदो आहे, मुक्ति थी वेंदी आहे। अगरि दुनिया में कॾहिं कोई चए न भूत प्रेत, उहे ॿियनि ई धर्मनि जा हूंदा, असांजे धर्म जो कोई भूत प्रेत न ठह ई न सघंदो। हा न, मतां इहे फिल्मूं ॾिसी तव्हां सोचो कि कोई भूतनाथ ठहियो हूंदो, भूतनाथ 1 2 3 रिटर्न, न, कोई न ठहंदो भूतनाथ। असांजा सभु मुक्ति पाईंदा, छो जो गंगा माता आहे असां वटि, असां वटि गंगा माता आहे। माण्हू भॼनि था विदेश के अमेरिका के लंडन के काॾे, उहे ॿार असां सां ॻाल्हाईंदा आहिनि, रोज़ु ॻाल्हाईंदा आहिनि, त चवंदा आहिनि असां इंडिया में हुयासीं त असांखे हे सुख न हुयो, हे सुख न हुयो, हे सुख आहे। मां हिकु दफ़े पुछियोमांसि हुते गंगा आहे? अरे गंगा त हिते काॾे हूंदी बाबा, उहा त हरिद्वार में हूंदी। अरे गंगा कोन्हे हुते? न, गंगा कोन्हे। अच्छा तव्हांजा मम्मी पापा? चई मम्मी पापा त उहे उते ई चकरभाटा में। असां लंडन में आहियूं, कोई पेरिस में आहे, कोई अमेरिका में आहे, मम्मी पापा उते ई। पोइ जॾहिं माता पिता न आहिनि, गंगा माता कोन्हे, पंहिंजे देश जी मिट्टी कोन्हे, धरती कोन्हे, बाक़ी ॿाहिरियां अगरि असांखे सुख साधन वधीक मिलिया, उन जे लाइ असां जीवन था विञायूं पंहिंजो सॼो अमोलक क़ीमती। माता गंगा चवे थी तव्हांजी मर्ज़ी आहे, मञो चाहे न मञो। मञो त मां माता आहियां, जेके मञनि था त माता चवनि था, न त रीवर चवंदा आहिनि। असांजे हिंदुस्तान जो जेको प्रधानमंत्री आहे हाणे, जॾहिं अञा जीतियो न हुयो, बनारस पहुतो त गंगा माता ते चयोसि भाई हिते जेके बि ईंदा आहिनि चुनाव लड़ण, त उहे गंगा माता खे प्रोजेक्ट चवंदा आहिनि, या नदी चवंदा आहिनि। प्रोजेक्ट भाई असां हीअं कंदासीं, हीअं कंदासीं, हीअ ई असांजो प्लान आहे। त उन हथ जोड़े चयो कि भाई न भाई, मां कोई प्रोजेक्ट सम्झी या प्लान ठाहे न आयो आहियां, मां त पंहिंजे मन सां बि न आयो आहियां। मूंखे त ईअं थो लॻे कि मूंखे गंगा माता पाण वटि घुरायो आहे तॾहिं आयो आहियां, ऐं मां सेवा करणु थो चाहियां। बराबरि इन भावना सां शायदि इहा ई भावना उनखे जीताए छॾियो कि मां गंगा माता जी सेवा कयां। त कोई त उनखे पवित्र अमृत समझी करे पिए थो, कोई वजो करे मेरे जल से, कोई मूरत को नहलाए, कहीं मोची चमड़े धोए, कहीं पंडित प्यास बुझाए, कहीं पंडित प्यास बुझाए। ये जात धर्म के झगड़े, ये जात धर्म के झगड़े, इंसान की है नादानी। मानो तो मैं गंगा माँ हूँ, ना मानो तो बहता पानी। मानो तो मैं गंगा माँ हूँ, ना मानो तो बहता पानी। हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे। विष्ण विष्ण मुख तेरा बखान्यो,
भगवंत ध्यान हृदय मह आन्यो। हरे विष्णु चवण साईं भगवान जो नाम छो चइबो कि भगवान जो ध्यान असांजे अंदर में अचे। नाम भगवान जो मुख सां चवण सां ई ध्यान बि ईंदो आहे। जीअं गंगा माता जो बि तव्हां ध्यानु कंदव, नालो खणंदव त तव्हांखे हिकदमि गंगा माता जो ध्यानु अची वेंदो। तीअं हरे विष्णु हरे कृष्ण चवण सां भगवान जे अंदर में ध्यानु ईंदो आहे। कंपत गात अंग सब छीने, ताही ठौर प्राण तज दीने। थधि में शरीर ॾकण लॻो गंगा माता जो, त हिकु त बर्फ़ खां बि थधो पाणी, बर्फ़ जहिड़ो पाणी थधो शीतल गंगा जल, ॾकंदे ॾकंदे प्राण शरीर मां निकिरी विया। वृत पूरन हरि का तिह कीना, अपने जिय का सोच न चीना। विर्त संपूर्ण कयूं, शरीर जो ख्याल न रखियो। प्राण तजेत सतिरिया ने मुन तजियो जाए। प्राण तजी छॾियऊं पर वचन न त्यागियऊं, पंहिंजो वचन पूरो कयो। जेको वचन हुजे, ज़बान हुजे, जेको संकल्प हुजे, उहो छॾिजे न। हा। तब विवान बैकुंठ के भय प्रगट तह आए। हिकदमि विमान वैकुंठ में अची विया। देव अपश्रा किन्नर तिन मो आया। देवताऊं आया, उन में अपसराऊं सुंदर सुंदर आयूं, उन में यक्ष ऐं किन्नर आया विमानन में। चवर हाथ पोपन को मेघ बरसाई। चंवर झुलाइन पिया, गुल पिया वसाइन, जय जयकार पिया मनाइन। देव स्वर्ग मह ताल मृदंग बजावहीं। देवताऊं स्वर्ग में ताल मृदंग वजाइण लगा। तिर का आवन समुझ निरत कर गावहीं। नृत्य पिया कन, गायन पिया। भाई असांजे देवलोक में ही सुंदर कन्याऊं ही असांजूं बचड़ियूं आयूं आहिनि। सतभामा को हरि कहे, तू गुणवंती सो। भगवान चुनता उहा गुणवंती तू आ सतभामा। जो कार्तक मंजन करे, ताकी यागत हो। कार्तिक विर्त रखण जे करे, कार्तिक जे महीने में स्नान करण जे करे तोखे एडी शुभ गति मिली आ। पंडित सत्राजित भयो, सिख अक्रूर भयो जान। पंडित सत्राजित जो जन्म पातो आ, शिष्य अक्रूर जो जन्म पातो आ। वह जननी माता भई, सत्य वचन मोहिमान। जननी हुआ तुंहिंजी माता, उहा ही हिन जन्म में भी माता थी आ। स्वर्ग भोग तैं अति सुख पायो, फिर जन्म जादव गिर पायो। स्वर्ग में सुख पाए करे पो तो यादवन जे घर में जन्म पातो आ। जब तू जन्म पाए के आई, हित से मेरी भगत कमाई। पिछले जन्म जा संस्कार हूंदा तो साथ संगत। तव्हां ॾिसंदव कंहिं कंहिं ॿारनि खे ॾाढी सुमत हूंदी अथव बचपन खां ई। कंहिं कंहिं ॿारनि खे तव्हां ॾिसंदव बचपन खां ई भक्ति हूंदी अथव। के ॿार अहिड़ा हूंदा अथव जीअं तव्हां टीवीअ में हाणे ॾिठो हूंदो कि ॾाढो पढ़ियल लिखियल खां बि वधीक विद्वान। तूं काॾों पढ़ी वियो? ही पिछले जन्म जा संस्कार आहिनि, पिछले जन्म जा संस्कार आहिनि। न त 2-3 साले जो या 8 साले जो ॿार एॾो होशियारु कीअं थी वियो कि उहो हर शइ जो जवाबु ॾे। टीवीअ में अहिड़ा विद्वान 2-3 ॿार ॾेखारिया अथऊं त ही पिछले जन्म जा संस्कार आहिनि। त पिछले जन्म में तोखे कृष्ण भक्ति कंदे 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 ही शरीर छॾियो हुए, इन करे हिन जन्म में भी तोखे कृष्ण भक्ति प्राप्त थी। निसदन मोर भजन में रही, 8 पहर मुख ऐसे कहीं। सतभामा ॾींहं राति तूं कंदी हुई भजन, हरे कृष्ण 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 हरे हरे। वरो कृष्ण मन ऐसे धार्यो,
निश्चय प्रण चित माहि बैठारियो। नाम जपींदे जपींदे तुंहिंजे मन जो इहो ई संकल्प हूंदो कि मां शादी कंदमि त कृष्ण सां कंदमि। वीचारी मीरा जो भी संकल्प ईअं हुयो। मीरा तो उनखे ख़बर न हुई कि कृष्ण अगले युग में थी विया। मीरा हाणे थी हिन युग में, कल युग में। कृष्ण द्वापर युग में हुयो। सतभामा तो रुक्मणी द्वापर युग में हुई तो कृष्ण खे पातऊं। मीरा जो प्रेम सोचो कि उन्हनि खां केॾो ऊंचो, केॾो वॾो, केॾो वधीक हुयो कि उन हिन युग में कृष्ण खे पाए वरितो। भगवान कृष्ण दर्शन भी ॾिनो, भगवान कृष्ण उनखे मिलियो भी। अहिड़ी प्रेम में शक्ति आहे, अहिड़ी भक्तिअ में शक्ति आहे कि कृष्ण अवतार त द्वापर युग में थियो, पर कलयुग में भगवान मीरा जे करे अची मीरा खे दर्शन ॾिनो। मीरा खे इहा ख़बर न हुई कि कृष्ण हिन युग में नाहे। मीरा त ईअं ई सोचे वेठी कि बस कृष्ण आहे, मूंखे मिलंदो, मिली वियो। जंहिंजी भावना जहिड़ी आहे उनखे ओड़ो फल मिली वेंदो आहे। पूरव व्रत मैं तुम्हारे चीने, पुन इस जन्म वही व्रत कीने। हिन जन्म में भी तोखे उहे व्रत पिया यादि अचनि, हिन जन्म में भी तोखे भक्ति पई यादि अचे, हिन जन्म में भी तोखे सत्संग पियो यादि अचे। सो प्रण जान तो है कौलीना, जो मेरा व्रत हित से कीना। जंहिंखे प्रेम हूंदो आहे, सिक हूंदी आहे, उहा हिकु ई जन्म जी न हूंदी अथव। कई जन्मनि जा नाता आहिनि, पोइ डुकंदा डुकंदा हलिया ईंदा आहिनि। चाहे उनखे कोई रोके, चाहे टोके, चाहे कोई घटि वधि ॻाल्हाए, तॾहिं बि उहे पंहिंजो प्रेम भगवान सां निभाईंदा आहिनि। गोपियूं डुकंदियूं हली वेंदियूं, उन्हनि खे उन्हनि जा वॾा मारींदा बि हुया, उन्हनि खे ॿधंदा बि हुया, पर हिकु गोपीअ खे त ॿधी रखियऊं, खट सां हथ पीर ॿधी छॾियऊंसि। भई तूं न वेंदीअ, कोई ज़रूरत न आहे कृष्ण ॾे वञण जी, पर उन जा प्राण निकिरी विया। प्रेम में प्राण निकिरी विया। भई न, मां वेंदमि, बंसी जी धुन वॻी माने मां वेंदमि। सत्संग में वञण जे लाइ उन्हनि खे कोई रोके नथो सघे, भक्ति करण लाइ कोई रोके नहीं। त हाणे अॼुकल्ह जे ज़माने में त काई तकलीफ़ न आहे। अॻे ॾाढी बंदिश हूंदी, अॻे त ॾाढो मुश्किल सां सत्संग मिलंदो हुयो। हाणे त सरल आहे सत्संग, हाणे त काई रोक टोक कोन्हे, काई बंदिश कोन्हे वरी बि। पर जिन खे हूंदी बि आहे त उहे तॾहिं रुकी न सघंदा रोकण सां। जंहिंजो पूर्व जन्म जो, पिछलनि जन्मनि जो भगवान सां सत्संग सां प्रेम आहे, उहे सत्संग में पहुची वेंदा। हा। कार्तक व्रत कर मोह प्रिय भई, सतभामा तुम को मैं कही। सतभामा खे कृष्ण भगवान कार्तिक जी महिमा ॿुधाए रहिया आहिनि। कल्प वृक्ष तेरे दर लायो, सो तुलसी के फल ते पायो। भगवान जी सेवा कॾहिं अजाई न थी वञे। जिन सेविया तिन पाया माण्हू। कुझु न कुझु उन जो फल त नज़र ईंदो आहे। ॾिस, तुंहिंजे दर ते कल्प वृक्ष लॻो पियो आहे। इहा तुलसीअ जी सेवा जे करे तुंहिंजो एॾो सुहिणो सुंदर बंगलो महल ठहियो पियो आहे। इहो कार्तिक जी पूजा जे करे, सेवा जे करे, सत्संग जे करे। दीप दान काया फल नारी, सदा लक्ष्य तुहें आज्ञाकारी। सुमत ईंदी आहे जेके इहे सभु कनि था, ॾीया ॿारण जो तोखे इहो फल मिलियो आहे। या विधि ते मैं भरता तेरा, तैं कार्तक व्रत की ना मेरा। कार्तिक जी व्रत जे करे तोखे इहो फल मिलियो आहे कि कृष्ण भगवान तुंहिंजो पति बणियो आहे। जो कार्तक विरती है कोई, मेरा प्रीतम जानो सोई। जेको कार्तिक वृत्ति आहे, कृष्ण भगवान चवनि था, उहो मूंखे ॾाढो प्यारो आहे। जिह कार्तक मो मंजन कीना,
तिन को मैं अपना कर लीना। भगवान चुनता मां उन्हनि खे पंहिंजो बणाया तो जेको कार्तिक में अची कथा में शामिल तो थे, स्नान करे पहुंची तो वञे, मां उन खे गले सां तो लॻाया। तुलसी बन की पालना करे जो अपने गृह। घर में जेको तुलसी तो लॻाए उन जी सेवा तो करे, सो मुझ दर्शन पावही करहो अधिक सने। उनखे मां ॾाढो प्यार तो कयां, ज़रूर हिकु ॾींहुं उनखे दर्शन तो ॾियां। सतभामा भाखत भई भगत वछल तुम नाम। सतभामा चवे थी प्रभु तव्हांजो नालो भगत वशल आ। जो तुम को हित सिंह भजे सफल हो हित काम। जेके भी तोखे प्रेम सां यादि था कनि उन्हनि जा सभु कम बणिजी था वञनि, ठही था वञनि। भगतन के हितकार ने जन्म लियो प्रभ आए। सुने पठे इस कथा को आत्म राम सहाय। भक्तन जी हित जी ला, कल्याण जे ला भगवान तव्हां अची करे धरतीअ ते जन्म धारण कयो था। जेके हीअ कथा ॿुधनि था पढ़नि था उन्हनि खे कहिड़ो फल प्राप्त थो थिए। सतभामा श्री कृष्ण प्रत प्रसन्न करत चित धारे। ध्यान ॾिजो, सतभामा वरी ॿियो सवाल थी करे। कतक एकादशी कहाँ ते उत्तम भई उचार। कार्तिक एकादशी एॾी उत्तम कीअं थी आहे प्रभु? द्वादश मास सकल प्रभु तेरे जानिए। जॾहिं 12 ई महीना तुंहिंजा बणायल आहिनि, तिथि भी सब तेरी प्रगट बखानी। भगवान तिथियूं भी सभु तुंहिंजियूं ठाहियल आहिनि। कतक एकादशी कवन ठौर वर पाइयो। कार्तिक एकादशी खे एॾो वरदान कीअं मिलियो आहे? तब सतभामा को हरि भाख्य सुनाई। तॾहिं हरि भगवान कृष्ण सतभामा खे ॿुधाइनि था। सुन पिर मेरी एक चित कहूँ सकल वरतंत। हिकु चित ॿुध सतभामा, तोखे सॼो वृतांत मां ॿुधायां थो। नारद प्रथ को जो कही कथा आदि और अंत। नारद पृथ्वी खे जेका कथा ॿुधाई आहे आदि खां अंत ताईं तोखे ॿुधायां थो। सागर को एक सुत भयो शंखासुर तिह नाम। समुद्र खे पुत्र पैदा थियो, उन जो नालो शंखासुर। तिह तीन लोक को जीतियो कीनो ऐसा काम। टिनी लोकनि खे शंखासुर जीते वरितो। सुर्ग लोक में बैठियो सब सुर गए पलाए। शंखासुर एॾो शक्तिशाली बलवान हुयो कि जीअं ई सुर्ग में पहुतो, सुर्ग मां देवताऊं बिना लड़ाई कए पाण ई भॼी विया सभु। इंद्रादिक सब देवते दुखत भय भय पाए। ॾाढो दुखी थी विया देवताऊं, दुखी थी करे वञी लिकी पिया। छपे जाए सब देवता पर्वत जहाँ सुमेर। सुमेर पर्वत जे गुफाउनि में वञी लिकी पिया। महाबली शंखासुरे सुर्ग लियो तिन घेर। हा, मन में कर विचार दैत चऊं और निहारे। शंखासुर राक्षस जीअं सुर्ग में आयो त सॼो सुर्ग ख़ाली ॾिठई, भई कुझु बि कोन्हे। मन में वीचार करणु लॻो, देववस नाही कहूं दिस भाग सिधारे। सुर्ग में त मां आयुमि, पर अकेलो सुर्ग में छा कंदुमि? सुर्ग में त कोई आहे ई न, देवी न देवता, सभु काॾे भॼी विया। क्या उपाव अब करो सकल सुर वस कर लीजे। देवताउनि खे मां वश में करण लाइ, उन्हनि खे मारण लाइ, उन्हनि खे जीतण लाइ आयुमि, त हिते कोई आहे ई न, त कंहिंखे पकड़ियां? कहिड़ो अहिड़ो उपाउ कयां जीअं देवताऊं मुंहिंजे पकड़ में अची वञनि।
बाज गयो कर छूट कवन उद्दम अब कीजे। ये त हथ मों निकिरी विया, हाणे कहिड़ो उदम कजे। उठ्यो दैत संभाल के मन में ठाट बनाए तब। शंखासुर राक्षस मन में विचार कयो, इनकी जीवन वैद है तत्काल बहु ल्याऊं अब। हिक हिक देवता खे मां काथे वेठो ॻोल्हियां, तंहिंखां अहिड़ी काई शइ पकड़ियां जंहिंमें सभु देवताऊं पाण ई मुंहिंजे वश में थी वञनि। जाहि न सुर बिन वेद कहे मूल मंत्र जिन कोए। देवताउनि जी जेका शक्ति आहे मंत्र शक्ति आहे, ऐं मंत्र शक्ति सभु वेदनि में लिखियल आहे। मंत्र शक्ति वेदनि में आहे। वेद अगरि मां पंहिंजे हथ कयां, 4 वेद आहिनि असांजा जेके ब्रह्मा ठाहिया आहिनि, उन्हनि में सॼी मंत्र शक्ति आहे। उहे अगरि मां हथ कयां त देवताऊं मुंहिंजे पाण ई वस थी वेंदा। वेदों बिन अंधकार भव दैत कियो मत सोए। इहो सोचे करे शंखासुर हलियो। होवे देव आधार बिन जैसे जल बिन मीन। जल खां बिना पोइ जीअं मछली थींदी आहे, तीअं देवताऊं थी वेंदा। गयो दैत ब्रह्मलोक को चतुर वेद लय छीन। सिधो शंखासुर काथे आयो? ब्रह्मा वटि पहुतो। लीन वेद ब्रह्मलोक ते धाय गयो दधिमाहे। ब्रह्मा खां वेद सभु खसे वरितई, ब्रह्मा बि कुझु न करे सघियो। ऐं हिकदमि उहो वेद खसे करे समुद्र में हली वियो अंदरि। महाबली वपु शंख धर जल में गयो समाहे। ई शंख जेको ॾिसंदा आहियो तव्हां, असां वॼाईंदा आहियूं, ई समुद्र में नंढा वॾा, इन खां वॾा केतिरा ई वॾा अहिड़ा शंख थींदा अथव। तव्हां कॾहिं समुद्र जी यात्रा कई हूंदी, या जिन जिन शहरनि में समुद्र आहे उते तव्हां विया हूंदव त तव्हां ज़रूरु ॾिठा हूंदव अनेक प्रकार जा शंख, एतिरा सिपीअ जेतिरा बि ऐं वॾे में वॾा बि, खूब वॾा शंख बि हूंदा आहिनि। शंख जो रूप धारण करे शंखासुर समुद्र में वञी लिकी पियो। तब भई खर बर सुरों में महादुखत भय सोए। देवताऊं महादुखी थी पिया। जैसे मंदर दीप बिन तैसे जग में हो। उन्हनि जे अंदर में अंधकार थियो, कुछ सुझे न पियो। मंत्र बिना जीवै नहीं देव कहत मन माहे। उहे जेके वेद मंत्र उहे ई उन्हनि जे जीवन जो आधार हुया। वेदों बिन हमरा रहन होवे कतहु नाहि। वेदन खां बिना असांजो जीवन हली न सघंदो। सकल देव मन मह पछतावे अवर शरण किसकी हम जावे। कंहिंजी शरण वठूं, काॾे वञूं, कोई रस्तो सम्झ में नथो अचे। भगवंत बिन रक्षक न कोई सब विध समरथ जानो सोई। वीचार कंदे कंदे ख्याल अची वियो कि भगवान जो आहिनि। अरे भगवान आहिनि त पोइ असांखे कहिड़ी चिंता। भगवान असांजा रक्षक आहिनि, भगवान खे पुकारियो। हा, चल कर खीर समुद्र पर आए सब देवन मिल विनय सुनाए। सभिनी देवताउनि वेनती कई क्षीर सागर में अची करे। सब सुर करी तपस्या ध्यान लगाइया। अखियूं बंदि करे ध्यान लगाए भगवान जो पुकार कयूं। कार्तक सुद एकादशी दिन मन भाइया। कुदरती उहो महीनो इहो ई हुयो, इहो ई महीनो कार्तिक जो एकादशी जो ॾींहुं हुयो जंहिंखे हरि प्रबोधनी चयो वियो आहे। आठ पहर व्रत ताहे निर्जल सुरों धारियो। अठई पर पुकार कयूं, अठई पर सॾ कयूं भगवान खे। चार जाम दिन बीते निशा संभारियो। चार पहर जॾहिं ॾींहं जा गुज़रिया, संध्या काल थियो। पहर पहर की आरती
करी देव ज्यों ताहे। हिक हिक पहर में आरती धुनी कीर्तन भजन पिया कन। एक नाचे एक गावही एक पठ मंत्र सुनाहे। कि नचन पिया, नचण भी भक्ति हुंदी त कि मंत्र पिया पढ़न, मंत्र पाठ करण भी भक्ति आहे। नवन प्रकारनि जी भक्ति थींदी आहे, उहा नवधाई भक्ति करे रहिया हुया। प्रभ की अस्तुत देवों कीनी तब ताकी भगवंत सुन लीनी। भगवान जी स्तुति कयूं त भगवान त ॿुधी रहिया आहिनि। भगवान उन्हनि जी पुकार ॿुधी वरिती। चतुर घटी जब रजनी रही तब प्रभ दर्शन दीनो सही। 4 घड़ियूं रात जॾहिं बाक़ी हुई, जंहिंखे अमृत वेलो चवंदा आहिनि, लॻभॻि 3 बजे भगवान दर्शन ॾिनो। हाथ जोड़ अस्तुत सुर करे बार बार विनती बहु करे। भगवान जी दर्शन ॾिनो, सभई देवताऊं हथ जोड़े जय जयकार करण लॻा, स्तुति करण लॻा, बारंबार भगवान जी जय जयकार पिया कनि। कहो कवन दुख तुम को भयो अंतर्यामी हंस कर कयो। भगवान नारायण खिली करे पुछो, देवताओ तव्हांजो एॾी पुकार कई आहे, तव्हांखे कहिड़ो दुख आयो आहे? देव कहत प्रभ अंतर्यामी सब कुछ जानहु हमरे स्वामी। देवताऊं चवनि था भगवान तव्हां अंतर्जामी आहियो, सभु कुझु ॼाणो था, तॾहिं बि वरी बि असां खां पुछो था। शंखासुर अति दुष्ट प्रभ तीन लोक वस की। शंखासुर राक्षस पैदा थियो आहे, 3 लोकनि खे दुखी कयो अथई। ब्रह्मा को बहु दुख दियो चतुर वेद लय छीन। ब्रह्मा खे बि ॾाढो दुखी कयो अथई, 4 वेद खसे करे ब्रह्मा खां हली वियो आहे। तब हर की न प्रबोध सुता को तत्काल मैं मारहु ताको। भगवान हरिय प्रबोध कयो कि मां तत्काल उन शंखासुर खे मारींदुसि, तव्हांखे वेद वठी ॾींदुसि। तुमरा दुख मैं सकल न सावों हथ कर तिस को वेद ल्यावों। तव्हांजो दुख मां सहन करे नथो सघां, तव्हांजो दुख मां तुरंत दूर कंदुमि। कवन तिथ को मास है कहो देव मोह सोए। हरे कृष्ण। पर ॿुधायो त ही कहिड़ो महीनो हली रहियो आहे, कहिड़ी तिथ आहे, कहिड़ो ॾींहुं आहे, कहिड़ी शुभ तिथि आहे? देव कहे एकादशी मास कारतक होए। एकादशी तव प्रभु, अॼु 11 तव, महीनो कार्तिक जो आ। शुक्ल पक्ष है प्रभ जी मेरे भय मनोरथ कृपा तेरे। शुक्ल पक्ष तव भगवान अॼु, जो तव्हां असांखे दर्शन ॾिनो आहे। प्रभु देवन को बात सुनाई कार्तक मास एकादशी भाई। देवताउनि खे भगवान चयो, भाई मूंखे त हे महीनो, हीअ एकादशी, हे ॾींहुं, हीअ घड़ी ॾाढी सुठी थी लॻे। छाजे लाइ? छो जो सफल उहा ई घड़ी आहे, सफल उहो ई ॾींहुं आहे, सफल उहो ई महीनो आहे जंहिं ॾींहुं असां भगवान खे यादि कयोसीं। त सभिनी देवताउनि यादि कयो, भले दुख में यादि कयूं, भले पंहिंजी स्वार्थवश यादि कयूं, पर यादि त कयूं न, भगवान खे पुकारियूं त सही। त भगवान चवनि था मूंखे उहो ॾींहुं ॾाढो वणंदो आहे। कबीर साहिब बि चवनि था, कबीर सोई दिन भला, कबीर सोई दिन भला, साहिब आवे याद, साहिब आवे याद, लेखे में वो ही घड़ी, लेखे में वो ही घड़ी, बाकी के दिन बाद, बाकी के दिन बाद। कबीर साहिब चवनि था भगवान जे खाते में इहा घड़ी तव्हांजी लिखी वेंदी कि तव्हां फलाणे ॾींहं ते सत्संग में दरबार में वेठा हुयो,
कथा में वेठा हुयो, इहा तव्हांजी उते खाते में जमा थींदी। बाक़ी ॾींहं जमा न थींदव कि मॉल वियो ख़रीदी करणु, कि तव्हां विदेश यात्रा में वियो, कि तव्हां फॉरेन घुमी आयो, कि तव्हां काॾे वियो कि काॾे, उहे खाते में भॻवान जे जमा न थींदव। उहे त कचिरे में वेंदव, कचिरे जे दॿे में। उनखे कहिड़ो बॉक्स चइबो आहे जंहिंमें कचिरो विझंदा आहियूं असां? डस्टबिन। डस्टबिन में वेंदा। ॿिया सभु जेके बि कम असां कयूं था उहे सभु डस्टबिन में वेंदा। भगवान जे अगरि खाते में भगवान जे चरणनि में काई घड़ी क़बूल पवंदी त उहा इहा, लेखे में वो ही घड़ी, लेखे में वो ही घड़ी, बाकी के दिन बाद, बाकी के दिन बाद। बस भगवान चवनि था अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां कि तव्हां मूंखे यादि त कयो आहे। कबीर सोई दिन भला, कबीर सोई दिन भला, जा दिन संत मिलाए, जा दिन संत मिलाए, अंक भरे भर भेटिए, अंक भरे भर भेटिए, पाप शरीरां जाए, पाप शरीरा जाए। मूंखे उहो ई ॾींहुं भलो आहे जंहिं साथ संगत मिले, उन्हनि सां मां वेहां गॾु, उन्हनि सां सत्संग जूं ॻाल्हियूं कयां, उन्हनि सां वेही चांहि पियां, उन्हनि सां वेही नाश्तो कयां, उन्हनि सां मिठियूं मिठियूं भॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधायां। उहो ई त ॾींहुं भलो आहे, उहा ई घड़ी भली आहे। तॾहिं त गुरु नानक अरदास कई आहे न, से ई प्यारा मेल जिना मिलंदी आहे तेरा नाम चित। हे मुंहिंजा सतगुरु, मूंखे सॼे ॾींहं में पंहिंजनि प्यारनि सां ई मिलाइजांइ। तव्हां ध्यानु ॾिनो हूंदो कि कॾहिं कोई अहिड़ो माण्हू मिली वेंदो आहे, मुश्किल पइजी वेंदी आहे ॾाढी, साम्हूं अची वियो, राम राम कयईं, ॻाल्हाई त हाणे वेहणो पवंदो उन सां 2 मिंट। या असां न बि कयूंसि चांहि जी सलाह, अगरि पाण कयईं त फाथासीं, वेहणो पवंदो, है न। पोइ ॻाल्हियूं कहिड़ियूं, सभु सिरदर्द वारियूं ॻाल्हियूं, पर पोइ ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। भई हाणे उन जी ॿुधणी बि पवंदी, जंहिंजी चांहि पीऊं था त वरी उन जी ॻाल्हि बि ॿुधणी पवंदी न। पोइ वरी ॿुध, अच्छा वरी कंदे कंदे काई अहिड़ी ॻाल्हि करे वेठो जंहिंमें पाण खे त पाप चाढ़ियईं ज़बान ते, असांजे कननि खे बि पाप चाढ़े छॾियईं। त इन करे गुरु नानक अरदास कनि था, मुंहिंजा सतगुरु मूंखे गुरमुखनि जो संग ॾिजांइ, पंहिंजे प्यारनि जो संग ॾिजांइ, जिन जे मिलण सां को तुंहिंजो नाम यादि अचे। एकादशी का नाम सुनावो, हरि प्रबोधनी इसे बुलावो। हरि प्रबोधनी, कृष्ण भगवान नारायण भगवान पाण इन जो नालो रखियो आहे, जेका हीअ एकादशी ईंदी, हरि प्रबोधनी। हम श्री शिव ब्रह्मा सहित सर्व देवते ताहे, ब्रह्मा विष्णु महेश ऐं सभु देवी देवता कार्तक मास पुनीत में रहूं सकल जल माहे। जल में निवास कंदा आहियूं, कार्तिक जो महीनो। कार्तक प्रातः नावे कोई, ताके पाप सकल खय होई। इन करे कार्तिक में जेको स्नान तो करे अमृत वेले, उन जा सभु पाप नाश्ता थी वञनि। कार्तक मह कछ देवै दान, एक एक का लख गुण जान। कार्तिक में अगरि जेको दान तो करे त हिक जे बदिले उनखे लख जो फल तो मिले। हर प्रबोधनी एकादशी, धारे व्रत जो कोय। हरि प्रबोधनी एकादशी, अगर कोई व्रत तो धारण करे, 7 जन्म के पाप सब एक व्रत में खय हो। हिक ॾींहं जी विर्त रखण सां 7 जन्मनि जा पाप नाश था थी वञनि। एकादशी निस जागे कोई, हरि प्रीतम का दर्शन होई। एकादशी ॾींहुं रात्रि जागरण करे हरि प्रीतम जो दर्शन पाईंदो। सो जन मुकत लोक को जावे, यम का पंथ दृष्ट नहीं आवे। जम जो मार्ग उनखे नज़र न ईंदो, मुक्ति पाईंदो।
जल की बूंद पड़े वप जाके, किए पाप खय होवे ताके। सब पाप उन जा नाश थी वेंदा जंहिंखे कार्तिक जो जल भी नसीब थियो, छंडो भी नसीब थियो। कार्तक और एकादशी मुझको प्रीतम दोए। भगवान नारायण चवनि था मूंखे कार्तिक एकादशी ॾाढो प्यारो आहे। इनको जो व्रत धारही मुझको पावे सोए। जेको भी इन्हनि जो विर्त धारण कंदो उहो मूंसां अची मिलंदो। सतभामा को कृष्ण सुनायो, कार्तक कादसी तह वर पायो। कृष्ण भगवान पाण इहा कथा ॿुधाई आहे। यही कथा जो सुने सुनावे, आत्म राम न संकट पावे। हाणे तव्हांजी अॼु जी कथा ॿुधण जो फल कि उन्हनि खे कंहिं बि प्रकार जो कोई संकट कष्ट न ईंदो जंहिं अॼोकी कथा ॿुधी आहे। हाणे इहा कथा हिते था रखूं ऐं असां सभई बीह करे प्रार्थना कंदासीं। घणा अध्याय थी विया?